गुंदड़ा बेवकूफ़ तो ठाई माण्हू खे पैसनि में धागो वठी छिके थो वठी चरे थो ठाई माण्हू खे हाँ पोइ वरी तूं वीचारो थो कढी वीचारो थो कढी अहिड़े वीचारे थो कढी पियो पैसा रखी करे माण्हू त बेवकूफ़ी थो करी माण्हू खे चरियो ठाहींदो तोखे चरियो ठाहिण जी ज़रूरत ई न आहे भाऊ तूं ठहियल ठुकियल चरियो आहे अरे डबला नवीन दे नकट गड्डे गुंदड़ा पुलिस अची वई गुंदड़ा पुलिस अची वई कृष्णा जे मां ॾिसी अरे माफ़ी चपला जो पुट नहीं चाचा पुलिस वारा इनके पकड़ पकड़ मारे कुटे मैं केॾा पियो गिटीअ में मांखे मारे कुटे मांखे बी बाबे खे बि ॿुधायां थो छा थियो पुट डबला अम्मा पुलिस वारो कढी लॻो आहे मुंहिंजे अचे त न ॿुधाइजांइ तो दबलो घर कोन आयो आहे ठीकु आहे न अम्मा अली कुल्लू कुल्लू अबालू कुल्लू काढियो रे डबला काढियो दबलो काढियो हिकु बार दबला जे छंग मां तो केवा अबा पुलिस वारा अबा मां जो पुट थी दबलो अञा ताईं कोन आयो आहे ॿिए खे चवां ॿाहिरि वियो आहे त मोटियो ई कोन्हे ॿिए खे चवां मासी चपरा दबलो तुंहिंजो पुट आया हा बा मां जो सिकी लधो पुट थी मारी छड़ी मूंखे सुञा थी तो अबा वे वहाँ कुर्सी पे वे तो कुर्सी ते भला रूझी जो पुटरा छा हाँ नंढे हूंदे तोखे चिड़ाईंदा हुआसीं खुचली खुचली चवंदा हुआसीं पोइ चिड़ंदे हाँ पर मासी हाणे माना मूंखे इहो खुजली खुजली न सॾिजांइ हाणे मां वॾो थी वियो आहियां इंस्पेक्टर थी वियो आहियां असिस्टेंट सब इंस्पेक्टर अयाज़ रुंझीवाला हाँ पुट खुचली माफ़ कजांइ पुट अयाज़ हर को पंहिंजे पीउ जे नाले सां सॾाए थो तूं वरी माउ जो नालो पाण सां गंढियो आहे इहो छो हा मासी चपरा तोखे त ख़बर आहे अबो नंढो ई हुयो त मरी वियो मुंहिंजो मतिलबु आहे त असां नंढा ई हुयासीं त अबो गुज़ारियो पोइ अम्मा बसि इहे तोखे ख़बर आहे तुंहिंजे साम्हूं पोरिया करे सिलायूं करे माण्हुनि जे घरनि में कमकार करे असांखे पढ़ायो लिखायो वॾा थियासीं वरी ॾाढो माना ईअं इम्तिहान ॾिनो पुलिस में नौकिरी मिली वई कराची में माना पोस्टिंग थी न पोइ मां सोचियो माना जाते काथे ॾिसां पियो त नाला हुया अयाज़ मोती वाला साजिद टायर वाला ऐं साईं सलीम मांडवी वाला मां चयो मां बि पंहिंजी अम्मा जो नालो रोशन थो कयां नालो थो रखां अयाज़ रोंझी वाला हा बसि सुठो कयई नौकिरी मिले या ॿिए खे चवां पीउ माउ जो नालो रोशन कई हुई हा बा वीचारी तुंहिंजी माउ जेकी रुंझी हूंदी हुई उन वीचारी वॾी महिनत कई आहे ॿिए खे चवां हाय हाय कननि खां ॿोड़ी हूंदी हुई वीचारी महिनत करे तव्हांखे पढ़ायईं अॼु नौकिरी करे पीउ माउ जो नालो रोशन कयो थी अबा अॼु वीचारी मरिया त हुजे हा त ॾाढी ख़ुशि थिया तोखे हिन वर्दी में ॾिसी करे अबा रो न पुट रो न तूं बसि चपरा छा यादि ॾियारे जॾहिं असांजी अम्मा असांखे पोरिया करे पढ़ायो पाण गुज़ारे वई असां सुख न ॾिठो छा ॿुधाए हा भाई इहे त आहे मां बि दबले खे पढ़ायां थी अबा दिलि थी चए त पढ़ायांसि माना नौकिरी करे तो वांगुरु सुख टुकड़ो खाए ॿिए खे चवां वक़्तु न रहियो आहे हा मासी पढ़ायसि ॿियो न त इंटर त करायसि घटि में घटि इंटर ते ॿियो न त सिपाही जी नौकिरी त मिली वेंदसि मुंहिंजा हूअ वास्ता आहिनि सुठा माना वॾनि वॾनि ऑफिसरनि सां सुठा मोसन आहिनि असांजा माना मूं ते वॾा अहसान आहिनि उन्हनि जा मूंखे बि नौकिरी मेरिट ते मिली हुई IG मुश्ताक शाह साहिबु हुयो उन दौर में उन बाक़ाइदे मेरिट ते बाक़ाइदे सभिनी खे खयो ऐं माशाल्लाह मां वरी बाक़ाइदे महिनत कई पंहिंजी ड्यूटी कई ट्रेनिंग कई ईअं बाक़ाइदे मुक़ाबला कया वॾा वॾा पुलिस वारा पुलिस मुक़ाबलनि में मूंखे वॾा इनाम मिलिया ऐं पोइ ॾिस अॼु हे असिस्टेंट सब इंस्पेक्टर ते बाक़ाइदे प्रमोशन बि थी वियो आहे हाँ बा अबा एतिरी तरक़ी मिली वई जल्दी में छा धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयो छा ॿिए खे चवां मासी मुक़ाबिलो को हिकिड़ो मुक़ाबिलो एॾा पुलिस मुक़ाबला कयासीं छा ॿुधायां तोखे हाणे तूं मासी वेठी आहे हिकिड़े भेरे छा थियो मुंहिंजी ड्यूटी हुजे माना शहीद बेनज़ीराबाद में SSP साहिबु हुजे तनवीर तुन्यो साहिबु नवाब शाह मुंहिंजी ड्यूटी हुजे साईं पोइ उते राति जो ईअं ख़बर पई का महिल ते ईअं वायरलेस ते कोई मैसेज हलियो जीअं मैसेज ईंदो आहे मासी चपरा तूं त न ॿुधो हूंदो असांखे ख़बर आहे मैसेज आयो उते
जहांगीर जहांगीर SSP शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद जहांगीर जहांगीर साहब हमलो थियो आहे। हाणे हमलो कंहिंते थियो? SSP स्पेशल ब्रांच सखर मंसूर मुगल साहब। ये जेको मंसूर मुगल साहब वारो पुट वॾो उहो बि साईं पाण DIG हुयो वॾो भला भलो ऑफिसर हो उहो बि। उनजो पुट जे साईं मंसूर मुगल साहब उनजी गाॾीअ ते को हमलो थियो धाड़ेलनि जो। धाड़ेल कहिड़ा हुजनि? विछू टोलो हुजे। हाणे मासी चपड़ा हेॾो 20-25 ॼणा धाड़ेल हेॾो असां वारो साहब SSP स्पेशल ब्रांच मंसूर मुगल असांखे वायरलेस ते इतला मिलियो यार हमलो थियो आहे उहो बि SSP साहब जी गाॾी ते। बाबा तनवीर तुने साहब मैसेज हलायो बाक़ाइदे जेको जाते आहे जल्दी पहुचो हुते सरज़मीन ते। असां सरज़मीन ते मोबाइल में वेठासीं जीअं पहुतासीं अञा ॾिसूं त अॻु में ई बाबा SSP तनवीर तुनियो साहब असां बाबा लॻो पिया फायरिंग में ढिछणिया असां कननि ते हथ नासे बाबा साहब त बाबा ॿरियो वरितो आहे। मां वियोमांसि साहब तव्हां पहुचे थियो मां त अॻियां आहियां चए न परे थी अॼु मां सफ़ा जलाद लॻो पियो आहे किथे तव्हांखे न गोली लॻी वञे। पोइ त बाबा तनवीर तुनियो साहब ईअं फायरिंग में लॻो पियो जे का महिल थी ईअं धाड़ेलनि वारे पासे ॾांहुं रॉकेट लॉन्चर थो अचे। रॉकेट लॉन्चर बाबा धू सिधो पुलिस जी मोबाइल खे टुटुम। हाय अल्लाह ख़ैर कजाए। पोइ अबा पोइ वरी छा मासी चपड़ा बाक़ाइदे वॾो धूपधू मुक़ाबिलो थो धाड़ेलनि सां। असांजा हुजनि को 25-30 जवान होॾां बि 25-30 टोली में हुजनि इहे धाड़ेल धूपधू फेरिंग बाबा अंधाधुंध फेरिंग थी वॾी। पोइ आख़िर धाड़ेल जे पटा ॾेई भॼी विया। इहो मुक़ाबिलो माना ज़िंदगीअ में यादि रहंदो बाक़ाइदे। हाँ पोइ अबा छा थियो? पोइ त बाबा इहा ॻाल्हि वॾी पहुती अख़बारुनि में बाक़ाइदे TV चैनलनि ते लाइव बीपर हली आहे बाक़ाइदे ईअं दॿा हली आहे ब्रेकिंग न्यूज़ जा। पोइ IG साहब खे ख़बर पई असांजे घुराए ॾाढो बाक़ाइदे इनाम ॾिने हे बाक़ाइदे फूल बि लॻी वियो असिस्टेंट सब इंस्पेक्टर थी वियो मां। हा बा अलाह सलाहियाती ॾेड़े ईमानदार ऑफिसरनि खे अबे खे चवां अबा मुंहिंजे बचे खे बि पुलिस में भर्ती कराए अबे खे चवां। मासी चपड़ा पढ़ायसि त पोइ पुलिस में भर्ती करायूं न हाणे उहो दौर थोरी आयो माना पढ़ियल बि पुलिस में भर्ती थी वेंदा ईअं न आहे। पढ़ायसि लिखायसि बाक़ाइदे वते थो ॿार झेड़ा कंदो वरी बरू पोइ न फिल्म ॻीचीअ में ॻाए त मां हुयमि तोखे सुञातमि जो हाणे छॾियांसि थो पर सम्झायसि कुझु पढ़ायसि लिखायसि तॾहिं वॾो ऑफिसर थींदो। बसि अबा छा कयां सम्झायांसि थी त वेड़े थो अबे खे चवां। हा हिकिड़ी राति रुॻो मुंहिंजे हवाले करेसि 2-3 ईअं सचू पुत्र लॻसि त पोइ ॾिस कीअं थो ईअं गज़ वांगुरु सिधो थी वञे। हा अबा सम्झाईंदीमांसि। चङो मासी हाणे ड्यूटीअ जो टाइम थो थिए मां हलां थो। अबा कुझु खाधो पीतो त न अबे खे चवां। न मासी चपड़ा अॻे ई असां ते इल्ज़ाम आहे पुलिस वारा ड्यूटीअ जे दौरान बि खाई पी वेंदा आहिनि लॻो पिया सोशल मीडिया जो दौरु वरी को मोबाइल ते रिकॉर्ड करे ॾेखारे वॾनि ऑफिसरनि खे त भाई पुलिस वारो खाईंदो पीअंदो थो वते वरी कराई असांजी नौकिरी तेल। मां हलां थो मां इजाज़त ॾे पेर लाइ किथे थी न अबा पेर धोतल न आहिनि अबे खे। हल पोइ ख़ैरु आहे रुॻो मुंहिंजा हथ ख़राबु थी वञनि। चङो हलां थो मां। ठीकु आहे अबा अलाह हयाती ॾिठी अबा ख़ैर सां हुते छॾ। अमा पुलिस वारो आयो? हा अबा हलियो वियो। मुंहिंजी सहेली जो पुटु हो रुंझी जो ॿियो को हुजे या पुलिस वारो त कॾो को जेल में विझाई आहे वञी करे। कुझु हया कर शर्म कर माण्हू सां विड़ी थो अचे को फाइल ॻीची में न विझे अबे खे चवां। कुझु न थींदो आहे मां हर को गुंदड़े खे मारींदो आहे मां मारियोमांसि त छा थियो? हर को मारेसि त भले मारेसि तूं न मारिजांइ साईंदा तुंहिंजो कमु न वञे को फाइलूं ॻीची में विझे असांखे अबे खे चवां। हल ठीकु आहे ॿिए भेरे न मारींदोमांसि। हाणे मानी त ॾे न मूंखे मानी हेॾे बाथरूम में अची करे ॾियां छा हेॾे अचु तने भागा मानी खणी ॾियां चंद्रा कहिजाए जा न कमाइण जो न करत जो वता विड़दो माण्हुनि सां रुॻो किनो कहिजाए जो। अचा थो ॿाहिरि। दोस्तों जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।